मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी या पका, मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी या पका, जेको सिंध सवारे सो जींदो रहंदो, सो जींदो रहंदो। कंहिं चयो फ़लानो हुकुमरान असां सां गॾु, हमेशह हर घड़ी हर ॾुखे सुखे वक़्त में गॾु। मूं चयो अलाए किथे गॾु, छा उहो असांजी तइलीम में गॾु? जॾहिं मूं लिखियो पे मुंहिंजे कलम जी मस ख़तमु थी वई, छा उन वक़्तु मूंसां गॾु? छा मूंखे उन कलम वठे ॾिनी? छा मूंखे स्कूल वञण जे लाइ किताब वठे ॾिनो? छा मूंखे ड्रेस वठे ॾिनी? छा मुंहिंजे स्कूल जी बिल्डिंग जी मरम्मत कराई? छा मुंहिंजे लाइ स्कूल में बहितरीनु उस्तादनि जी अरेंजमेंट कई हुन? जॾहिं मुंहिंजो पोड़ो पीउ बीमार थियो, छा उन एम्बुलेंस जो अरेंजमेंट कराई? छा उन मूंखे अस्पताल ॾिनी? छा उन सुठा डॉक्टर ॾिना? छा मेडिसिन ॾिनी? न। असां सिंध जा सभई माण्हू प्राइवेट डॉक्टर वटि वेंदासीं। मूं उनखां सवाल कयो, छा तुंहिंजे इलाइक़े में हॉस्पिटल आहे? तूं चईं पियो त हुकुमरान तोसां गॾु। छा सिहत जे मामलनि में हू गॾु? न आहे हॉस्पिटल। किथे हूंदी कंहिं PPH जी एनजिओस जी ठहियल, जिते 5 ॾींहंनि खां पोइ दवाऊं न हूंदियूं, दवाऊं हूंदियूं त डॉक्टर न हूंदा, डिलीवरी केसिस गंद जे ढिगनि ते थियनि था, एम्बुलेंसूं न आहिनि हूंदियूं जेके माण्हू फौत थी वेंदा आहिनि उन्हनि जे लाइ। माण्हू सिंध जा माण्हू गॾनि गाॾियुनि ऐं रक्षाउनि ते लाशूं खणी वेंदा आहिनि। छा उहो हुकुमरान उन सिहत जे मसइलनि में मूंसां गॾु? छा मुंहिंजी सिंध जेका 71% गैस जा ज़ख़ीरा उन में मौजूदु आहिनि, गैस फ्राहम करे थी, असां जेके ॻोठनि जा माण्हू आहियूं उहे वरी बि काठियनि करण ते मजबूर आहियूं, छा उन असांखे गैस ॾिनो? उन चयो त उहो हुकुमरान तव्हां सां गॾु हो। मूं चयो छा जॾहिं असांजी झोपड़ी टिमे पई, जॾहिं उहा बारिश जे पाणी मां फुल थी वई, छा उन वक़्तु उहो गॾु हो? छा बोर्ड जी सूरत हाल में उहो असां सां गॾु हो? हुन इलेक्शन जे टाइम त माण्हुनि खे गाॾियूं ॾिनियूं घरनि मां कढण जे लाइ, छा बोर्ड जे टाइम हुन माण्हुनि खे गाॾियूं ॾिनियूं? जॾहिं माण्हू रातिनि जो पंधु पे निकिता। यादि कयो सिंध जा माण्हू, बोर्ड तव्हांजो मुक़दर बणिजी चुकी आहे। हर 5 साल, हर 8 साल, 2010 में, 2022 में माण्हुनि जा फसल तबाह थिया। इहे ई साॻी हुकुमरान जेके ज़ख़ीरा अंदोज़ी करे कॾहिं कणिक खे लिकाइनि था, कॾहिं भाण खे लिकाइनि था, कॾहिं तेल मांगो कनि था, तव्हांजा फसल, तव्हांजी सरसब्ज़ ज़मीनूं तबाह कनि था। फैक्ट्रियुनि में त जेको हिकिड़ो किसान ऐं हारी जो प्रोडक्ट आहे उहो सस्तो ईंदो आहे, ऐं उन फैक्ट्री मां निकिरंदड़ जेको बि आउटपुट आहे, जेको प्रोडक्ट आहे, खंडु हुजे, कपिड़ो हुजे या कपास, ॿिया कुझु हुजे, उहो सभु महांगो हूंदो आहे। हर साल उनजी क़ीमत वधे थी। उहो हुकुमरान मूंसां गॾु न हो, किथे बि गॾु न हो। ख़बर न आहे किथे गॾु हो मूंसां। न मूंसां बोर्ड में गॾु हो, न तइलीम में, न सिहत में, न मूंखे हुन पीअण जे लाइ साफ़ पाणी फ़राहम कयो। सिंध जा अक्सर माण्हू ज़हर खां ख़तरनाक पाणी पीअनि था, सामूंडी सैलाब, किथे बि असांखे उनखे पाणी न ॾिनो। हुकुमराननि चयो असां कराची जे समुंड खे बि पाणी मिठो करे तव्हांखे ॾींदासीं, उनखे फिल्टर करे ॾींदासीं। असांखे किथे बि उन्हनि पीअण जो साफ़ पाणी न ॾिनो। असां सोचूं था गॾु आहे उहे हुकुमरान। चयो हुकुमरान गॾु आहे। मूं चयो कॾहिं गॾु आहे? या त तव्हां जूं ॻाल्हियूं असांजे ज़हननि खां मथे आहिनि, उहे एॾियूं वॾियूं आहिनि, या असांजा ज़हन कमज़ोर आहिनि। 20 सालनि खां मां सोचां पियो, 20 सालनि खां सिंध जा माण्हू हिक ई हुकुमराननि खे चुननि था। मां सोचां पियो 20 सालनि खां जदोजहद में आहियां, जुस्तजू में आहियां, किथे गॾु हो असांखे? 20 सालनि में हिकु जॻह ते मूंखे सम्झ में न आयो
हू मूंसां उहो हुक्मरान हिन जॻह ते गॾु, उनजी मौजूदगी मूंखे सम्झ ई नथी अचे। पोइ सिंध जे ॿिनि माण्हुनि खे अलाए कीअं थी सम्झ में अचे, सिंध जी 6 करोड़ आवाम खे अलाए कीअं सम्झ में अचे थी, जो 20 सालनि खां साॻी हुक्मरान खे चूंडनि था। हा, इलेक्शन जी जॻह सिलेक्शन थींदी हूंदी, पर अवामी ताक़त असां वटि जॾहिं इहो चयो वञे थो तव्हां सभु कुझु करे सघो था, फुड़ी फुड़ी तला तव्हांजो वोट सभु कुझु आहे, उते हिकिड़ो समाज जो बेहूदा जवाबु ॾिनो वेंदो आहे त असां छा था करे सघूं, अड़े तव्हां ई त आहियो सभु कुझु करे सघो था। इमाम हुसैन चयो आहे ज़िल्लत जी ज़िंदगी खां इज़त जी मौत बहितर आहे। ज़ुल्म हिकिड़ो हूंदो आहे ज़ालिम, ॿियो हूंदो आहे मज़लूम। अगरि ज़ालिम मज़लूम ते ज़ुल्म करे त उहो बि ग़लति आहे। जे अगरि उहो मज़लूम उहो ज़ुल्म बार बार सहे, उहो बि ज़ालिम जे बराबरि आहे, ज़ालिम जहिड़ो आहे उहो। ऐं असां सिंध जा माण्हू पोयनि 20-30 सालनि खां या 50 साल खां वठी इहो हुक्मराननि जो ज़ुल्म सहंदा अचूं था। मोहन जे दड़े जी रियासत जंहिं ते दुनिया हैरान आहे उनजी तरक़ी ते, 5000 साल पहिरीं एॾी तरक़ी अॼु जी यूनाइटेड स्टेट जा माण्हू उन ते परेशान हूंदा आहिनि, पूरी दुनिया जा माण्हू, एॾी तरक़ी कीअं मुमकिन थी, जेका सिंध 5000 गुना वधीक तरक़ी करणु खपे आहे उनखे, पर उहा 5000 गुना वधीक पस्ती में उहा पई ते हली वई। दुनिया अलाए किथे आहे। 2024 जो दौरु, दुनिया तमामु घणी अॻिते निकिरी चुकी आहे, तमामु घणी अॻिते, ऐं असां तमामु पोइते रहिजी विया आहियूं। उहो हुक्मरान किथे बि असां गॾु न आहे, किथे बि न। सिर्फ़ु गॾु हो, हू सरमाएदार सां गॾु हो, हू जागीरदार सां गॾु हो। बोर्ड में बि उन्हनि पंहिंजूं वीगो ऐं गाॾियूं पे भरियूं, ऐं नतीजे में तव्हांखे सिर्फ़ु इहो मिलियो, सब्र कयो। बोर्ड आहे नी, इहो ख़ुदा जो अज़ाब आहे। सभु खे ईअं पियो चए, मुल्ह बि ईअं चए पियो, हुक्मरान बि ईअं चए पियो, असां तव्हांखे ॾींदासीं। हिकिड़े टेंट तव्हांजी तरक़ी न आहे, 5 ॾींहंनि जो राशन या तरक़ी न आहे, या तव्हांखे कुझु बि, या तव्हांखे सोच ई न आहे, या तव्हांजा ज़हन ई न आहिनि, तव्हां ज़िंदा लाश थी विया आहियो सिंध जा माण्हू। ख़बर न आहे कहिड़ी कुवत, हर को माण्हू चवंदो आहे मुंहिंजे वोट सां उहो न आहे थियो, पर तव्हांजे ई वोट सां ई उहो साॻियो हुक्मरान ईंदो आहे। कार्ल मार्क्स चए थो सर्दी जी मौसम आहे न हींअर, केतिरा ई मासूम ॿार जिन्हनि जे तन ते लिबास न हूंदो, जेके झोपड़ियुनि में सुता पिया हूंदा। कार्ल मार्क्स चयो आहे न, जिन्हनि सर्दी सिर्फ़ु खिड़कियुनि खां ॾिठी हुजे न, उहे लीड नथा करे सघनि माण्हुनि, उहे लीडर नथा थी सघनि, उन्हनि वटि को अहसास ई न आहे। उहे मूंसां न तइलीम में गॾु आहे, न सिहत में गॾु आहे, न मुंहिंजे बेसिक राइट्स में गॾु आहे, न बुख में गॾु आहे, किथे मूंसां गॾु न हुआ उहे। सिंध जा माण्हू थोरो सोचो, थोरो पंहिंजे ज़हन खे विढ़ायो। असां ज़हनी ग़ुलाम थी चुका आहियूं, बिल्कुलु असां ग़ुलाम आहियूं, ऐं ग़ुलामनि जे लाइ का बि ख़ुशी, का बि तरक़ी न हूंदी, सिर्फ़ु ज़िलत हूंदी आहे, सिर्फ़ु ज़िलत। ग़ुलामी हिकिड़ी गार आहे, उहो ग़ुलामी हज़रत अली अलैहिस्सलाम चयो आहे अलाह ताला मूंखे आज़ादु पैदा कयो आहे, छो था ग़ुलाम बणिजो, कंहिं सरदार जा, कंहिं पीर जा, कंहिं मुर्शद जा, कंहिं हुक्मरान जा। ही मिनिस्टर, ही सभु हिननि खे ॻाल्हाइण बि नथो अचे, अलाए कहिड़ियुनि ॻाल्हियुनि जे करे वोट ॾियो अथव। हर रोज़ु ॿुधो था हिननि जा स्कैंडल, हर रोज़ु करप्शन जा दास्तान ॿुधो था हिननि जा तव्हां, पर अलाए छो तव्हांजा ज़हन नथा खुलनि, अलाए कहिड़ो ज़िंक आहे जो तव्हांजे ज़हननि जे न्यूरॉन्स जे ज़ंजीरनि ते चिड़ियो पियो आहे, जेको लहे ई नथो, ख़बर न आहे, या सिंधु जे पाणी जी ताक़त घटिजी वई आहे, जो तव्हांखे पंहिंजे वतन जी अहमियत, पंहिंजे वतन जी तनज़ुली सम्झ में ई नथी अचे। सिंधु जे पाणी में त शायदि वॾी ताक़त आहे, हिन मिटी, वॾी ज़रखेज़ मिटी, इहा कॾहिं बि वतन जे गद्दारनि खे त माफ़ ई न कंदी। असां अॼु लाइ छो ग़ुलाम बणिजी विया आहियूं, सिंध जे माण्हुनि खे, पंहिंजे आसपास पंहिंजे माण्हुनि खे, ग़रीब क़ौम खे सर्दी में ॾकंदे ॾिसूं था, बुखनि में जेको ख़ुदकुशियूं कंदे ॾिसूं था। सिंध जा हिन टाइम बि 80 लख खां वधीक ॿार
तइलीम खां महरूम आहिनि। बोर्ड में 2 करोड़ जे लॻभॻि माण्हू पंहिंजे घरनि खां दरबदर थिया। केरु ज़िम्मेदारु आहे उन्हनि जो? असां पाण ख़ुदि, असांजो वोट, असांजो ठपो हिन जो ज़िम्मेदारु आहे, जेके असां पोयनि 5 सालनि खां हिकिड़े ई नुमाइंदे खे चूंडिजी जेको हिन असां ऐवाननि में विहारियूं था। थोरो सोचो, न त ईअं न थिए त तव्हां बि असां बि यज़ीद ऐं फ़िरौन जी लिस्ट में शामिल थी वञूं। कल्ह यज़ीद इमाम हुसैन खां छो पियो घुरियो? हिकिड़ो ई वोट, बैयत, साॻी ॻाल्हि आहे, वोट ई बैयत। कल्ह वञी हथ ते बैयत कंदा हुआ, अॼु सिर्फ़ु ठपो हणनि था। इमाम हुसैन चयो न, चयो ज़िलत जी ज़िंदगी खां इज़त जी मौत बहितर आहे। सोचो।